सिंध तरक्की पसंद पार्टीअ जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी सां अमरीका जे टेक्सास हाउस ऑफ स्टेट होस्टन जे नुमाइंदे जेसी जेटान हैदराबाद में मक्सी हाउस ते मुलाक़ात कई। SS न्यूज़ जे रिपोर्टर एजाज लगारी मूजिब मुलाक़ात में सिंध मुल्की ऐं आलमी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे डॉक्टर कादिर मक्सी चयो त आलमी जमहूरियत पसंद क़ुवतुनि खे पाकिस्तान में हक़ीक़ी जमहूरियत जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। अमरीका सिंध समेत पाकिस्तान अंदर बुनियादी इंसानी हक़नि जी थींदड़ भञकड़िन ते पंहिंजो किरदारु अदा करे। हुन चयो त सिंध सदियनि जी तहज़ीब तमदन ऐं तारीख़ रखंदड़ धरती आहे जेका ख़ुदि माज़ीअ में आज़ाद मुल्क तौरु रही आहे। पाकिस्तान में 1940 जी करारदाद तहत शमूलियत इख्तियार कई। हिन चयो त सिंध में ताज़ो आयल बरसातुनि सबबि वॾी तबाही आई आहे। बरसात मुतासिरीन बेयारो मददगार आहिनि। न संदन का रिलीफ में मदद कई वई, न वरी बहाली लाइ कुझु कयो पियो वञे। मुलाक़ात में अमरीकी नुमाइंदे जेसी जेटान सिंध तरक्की पसंद पार्टी पारां पेश कयल सिंध जे केस ते हर जाइज़ ऐं इख़लाक़ी मदद ऐं सहकार जो यकीन ॾियारियो। उन मौक़े ते मिसिस जेसी जेटन, महमूद ॾाहिरी, ज़ुल्फ़कार हालेपोटो, हैदर शाहाणी, डॉक्टर सूमार मंगरियो, कादिर चन्ना ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।